21 सदी जी पुकार औरत हुजे बाअख्तियार। ॾाढो शानदार, ॾाढो ख़ूबसूरत ऐं वक़्ताइतो आहे। यकीनन 21 सदी में, बल्कि अॻ में हुजणु खपे, हाँ, पर 21 सदी में, हिन सदीअ में तमामु अहम थी पियो आहे त ख़ासि तौर ते हिन मुल्क जी औरत जेका अधु आबादी खां वधीक आहे, जंहिंजी पॉपुलेशन अधु आबादी आहे, ऐं औरत जेका बाक़ी अधु आबादी जी पैदा कंदड़ बि आहे ऐं परवरिश कंदड़ बि आहे, उहा जेसिताईं बाअख्तियार न हूंदी, जेसिताईं उहा बाअख्तियार नथी थिए, उनखे पूरा हक़ नथा मिलनि, त मां नथी सम्झां त हीउ मुआशिरो, हीउ समाज, हीउ मुल्क तरक़ी कंदो। ही तरक़ी जी जो सॼो दारो मदार औरत जी बाअख्तियार हुजण ते ई आहे। औरत बाअख्तियार हूंदी, क़ौमूं बाअख्तियार थींदियूं आहिनि। औरत बाअख्तियार थींदी, क़ौमूं ख़ुशहाल थींदियूं आहिनि। औरत बाअख्तियार हूंदी त क़ौम सुजाॻ हूंदियूं आहिनि। औरत बाअख्तियार हूंदी त क़ौम बाशऊर थींदी आहे। सो ही स्लोगन तमामु ज़बरदस्त आहे। हालांकि असांजे मुल्क में औरत सां वॾियूं ज़्यादतियूं आहिनि, वॾियूं नाइंसाफ़ियूं आहिनि। कारी कारो खां वेंदे, तालीम खां वेंदे खोड़ शयूं आहिनि। हिते जेकॾहिं त ॻाल्हाइणु पिया त मां सम्झां थी त तमामु घणो टाइम हलियो वेंदो, तमामु घणी ज़्यादती आहे। तव्हां औरत खे जेको आहे सो ग़ुलामाना अंदाज़ सां हलायो था। हता की पढ़ियल लिखियल औरत जॾहिं असैम्बली जे अंदरि अचे थी त पोइ उते उनखे बाअख्तियार नथो कयो वञे। उते बि तव्हां उनखे औरत जे अंदाज़ सां, जेका तव्हांजी उहा सोच आहे, वॾेर की सोच आहे, उन अंदाज़ सां हलायो था। त मां ख़ुदि उते उहो ज़ाती तौर ते उते वई आहियां, उते उहो सभु कुझु महसूसु कयो आहे, ॾिठो आहे त उते औरत सां बि उहो ई उहो थिए थो। तंहिंजे करे खोड़ ॻाल्हियूं आहिनि। असां मोहतरमा फ़ातिमा जिन्ना खां वठी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां वठी, मोहतरमा मरियम नवाज़ शरीफ़ खां वठी, मोहतरमा कुलसूम नवाज़ खां वठी, खोड़ अनेक औरतूं आहिनि, बाशऊर औरतूं आहिनि, जिन हिन मुल्क जे लाइ जदोजहद कई आहे, मुल्क खे अॻिते वधाइण लाइ तमामु घणियूं तकलीफ़ूं सठियूं आहिनि। तंहिंजे करे हाणे वक़्तु अची वियो आहे त औरत बाअख्तियार थिए। इहे शयूं असांजे हुकुमराननि खे बि, असांजे बाशऊर माण्हुनि खे बि, असांजे सुञाण माण्हुनि खे बि सम्झणु खपे त औरत बाअख्तियार, तव्हां सभु बाअख्तियार। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk